नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार हमाया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बर। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान कानूनी सलाहकारनि जो अहम इजलास तलब करे वरितो। वज़ीर-ए-आज़म PTI हुकूमत खे हटाइण जी मुबैना परॾेही साज़िश खे नाकाम बणाइण लाइ मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते राय वठंदो। हुकूमती ज़रियनि जो चवणु आहे त मुबैना साज़िश ते आर्टिकल 6 जे इस्तेमालु बाबति राय वरिती वेंदी। अमेरिका जो मुबैना साज़िश वारे ख़त ते रद्द अमल साम्हूं अची वियो। अमेरिकी परॾेही खाते जे तर्जुमान नेट प्राइस जो आहे त पैगाम उॿारींदड़नि जे इल्ज़ाम में हक़ीक़त न आहे। असां पाकिस्तान जे आइनी अमल जो एतिराम कयूं था। पाकिस्तान जारी सूरतहाल जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। पाकिस्तान खे धमकी वारो पैगाम अमेरिका उमाणियो। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान ग़लतीअ में मुबैना धमकी वारो ख़त उमाणींदड़ मुल्क जो नालो वठी छॾियो। हिकु भेरो ॿीहर इस्तीफ़ा ॾियण खां इनकार क़ौम खे ख़िताब कंदे वज़ीर-ए-आज़म चयो त खेसि उमाणियल ख़त में चयो वियो आहे त इमरान ख़ान वज़ीर-ए-आज़म रहियो त पाकिस्तान खे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। ख़त में अञा बि घणियूं ख़ौफ़नाक शयूं आहिनि जेके ज़ाहिर नथो कयां। जवाबु इहो आहे त मां रूस जो दौरो छो कयो? छा असां हिननि जा नौकर आहियूं त दौरा बि पुछी करे कंदासीं? रूस जो दौरो अस्करी क़यादत ऐं परॾेही वज़ारत जी मुशावरत सां कयो। आचर ॾियारे बेतमादी रिथ ते वोटिंग थींदी। इन ॾियारे क़ौम जी क़िस्मत जो फ़ैसिलो थींदो। चवे थो माण्हुनि तजवीज़ ॾिनी आहे त इस्तीफ़ा ॾिए पर मां क्रिकेटर आहियां, आख़िरी बाल ताईं विढ़ंदुसि। बेतमादी रिथ कामयाबु थी त वधीक ताक़तवर थी साम्हूं ईंदुसि। केर बि ख़ुशफ़हमी में न रहे त इमरान ख़ान ख़ामोश वेहंदो। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान जो अपोज़िशन अॻुवाननि ते हिकु भेरो ॿीहर परॾेही साज़िश में मुलवस हुअण जो इल्ज़ाम क़ौम खे ख़िताब कंदे वज़ीर-ए-आज़म चयो त हिते वेठल वफ़ादार ग़ुलामनि जी मदद सां मुंहिंजी हुकूमत ख़िलाफ़ साज़िश कई वई। हीअ आज़ादु परॾेही पॉलिसी वारी हुकूमत किराइणु चाहिनि था। हीअ चाहिनि था त अहिड़ा माण्हू ॿीहर इक़्तिदार में अचनि जिन ते अरबे रुपयनि जी करप्शन जो इल्ज़ाम आहे। हिननि खे असांजा 3 माण्हू पसंदि अची विया आहिनि। आख़िर इन्हनि में कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे? पंहिंजे नाराज़ मेंबरनि खे चवां थो त मुख़ालिफ़नि जी साज़िशुनि में न अचो। अवाम अव्हां खे कॾहिं बि माफ़ु न कंदो। हिन क़ौम सां गद्दारी थियण वञी रही आहे। ईंदड़ नस्ल माफ़ु न कंदो। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान जी अॼोकी तक़रीर में इस्तीफ़ा जो ऐलान करणु घुरिजे। अॻूणे वज़ीर-ए-आज़म जी तक़रीर नाया ॿुधंदो। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो वज़ीर-ए-आज़म जे ख़िताब ते रद्द अमल। चवे थो इमरान ख़ान अवाम खे कूड़ जे बुनियाद ते बेवकूफ़ न बणाए। हिन खे लखे माण्हू पूरा करण जी ज़रूरत नाहे, रुॻो 172 मेंबर पूरा करे। मरियम नवाज़ चयो त इमरान ख़ान रोज़ानो साबित करे थो त हीअ कुर्सी जे लाइक़ु न आहे। मुल्क जो मज़ाक़ उॾाईंदड़ शख़्स जो मुंहुं बंदि करणु घुरिजे। इमरान ख़ान ऐवान में अक्सरियत विञाइण सां गॾु ज़हनी तवाज़ुन बि विञाए चुको आहे। नून लीग अॻुवाननि जो वज़ीर-ए-आज़म जे ख़िताब ते रद्द अमल। ख़्वाजा आसिफ़ चयो त इमरान ख़ान पंहिंजे ख़िताब में अमेरिका जो नालो वरितो। जेकॾहिं अमेरिका असांजे ख़िलाफ़ु वियो त IMF वटां कर्ज़ बि न मिलंदो। असांखे अमेरिका, रूस ऐं चीन समेत समूरनि मुल्कनि सां बहितर लाॻापा क़ाइमु करणु घुरिजनि। शाहिद खाकान अब्बासी चवे थो इमरान ख़ान ऐं बोज़दार जी करप्शन साम्हूं आणींदासीं। हिननि खे एनआरओ न मिलंदो। अहसन इक़बाल चयो त इमरान ख़ान ज़हनी मरीज़ ऐं मुल्क लाइ सिक्योरिटी ख़तरो बणिजी वियो आहे। क़ौमी सलामती कमेटी वज़ीर-ए-आज़म खे मिलियल मुबैना धमकी खे अंदरूनी मामलनि में मुदाख़लत करार ॾेई छॾियो। धमकी ॾींदड़ मुल्क खे सख़्तु जवाबु ॾियण जो फ़ैसिलो। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि थियल क़ौमी सलामती कमेटी जे इजलास जी पधिराई जारी। कमेटी खे हिकु परॾेही सिफ़ारतकार जी धमकीअ खां आगाह कयो वियो। पधिराई मूजिबि कमेटी परॾेही सिफ़ारतकार जे इस्तेमालु कयल ज़ुबान ते ॻणितीअ जो इज़हार कंदे धमकी ॾींदड़ मुल्क खे भरपूर जवाबु ॾियण जो फ़ैसिलो कयो। कमेटी जो चवणु आहे त धमकी वारो ख़त पाकिस्तान जे अंदरूनी मामलनि में मुदाख़लत जे बराबरि आहे। पाकिस्तान जे अंदरूनी मामलनि में कंहिं बि क़िस्म जी मुदाख़लत बर्दाश्त न कई वेंदी। परॾेही सिफ़ारतकार जे ख़त में इस्तेमालु कयल ज़ुबान सिफ़ारती आदाबनि जे ख़िलाफ़ करार। इजलास में आर्मी चीफ समेत 3 हथियारबंद फ़ौज जे सरबराहनि, वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं सलाहकारनि बि शिरकत कई।
ऐं जेकबाबाद वेझो ॻोठ वाहिद बख़्श टालाणी में पुराणे तकरार तां ज़ाल मुड़ुस क़तल। मार्चवेलनि में ज़ुल्फ़कार टालाणी ऐं संदसि ज़ाल सुल्ताना टालाणी शामिल। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पीर मेर शाह भरिसां क़ौमी शहराह ते लाश रखी पिया।